ताज़े बढ़ाणी विझो के बंद वारे इलाइक़े में अणॼातल शख्स जो लाश हथायो आहे। तफ़सील मालूम कथा यासीन भुट्टो खां। जी यासीन। हाँ जी बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां त बडाणी मियाणी थाणे जी हद सिंधु दरिया जे कप छिजण पतण के बंद ते ॻोठण नामालूम शख्स जो लाश ॾिसी मियाणी पुलिस खे इतला कयो। मियाणी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नामालूम शख्स जो मड़ खणाए बख्शापुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। जॾहिं त हथ आयल नामालूम शख्स जे लाश जी हिन वक़्त ताईं सुञाणप नाहे थी सघी ऐं न ई वाक़े जो कारण मालूम थी सघियो आहे। इन हवाले सां मियाणी एसएचओ मेरसन पंहिंजो रिंद साहब सां राब्तो थियो आहे। उन ॿुधायो आहे त ही ॻोठाणनि सिंधु दरिया मां लाश कढी करे असांखे इतला कयो आहे। असां उन लाश खे खणाए करे बख्शापुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। हिन वक़्त ताईं इन नामालूम जेको पहुचल लाश आहे उन शख़्स जी सुञाणप नथी थी सघी आहे। असां इन हवाले सां जांच कयूं पिया। जी यासीन, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।